السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین متعلق قاضی میں علی کار آیا یاسر احمد ہم کو اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب IMF जी बोर्ड जी मीटिंग जेका आहे हले थी पई, असां चवनि था पिया त माना तजवीज़ उहो जी सभु क्लियर आहिनि. उमेद आहे त उहो बि जीअं ई बोर्ड मीटिंग थी वेंदी त 1.1 अरब बिलियन डॉलर्स जेके आहिनि उहे पाकिस्तान वटि अची वेंदा. पर अॼु ई हाणे थोरी देरि पहिरियां जेको आहे इसाक डार साहिबु हिकिड़ी ॿी बि ख़ुशख़बरी त छा चइजे, उहो चई विया त $1 अरब UAE जेको असां सां वाइदो कयो उहो बि असांजे फेडरल रिज़र्व्स में जमा कराए छॾियो आहे. जी, जेको UAE हींअर ॿुधायो इसाक डार साहिबु त $1 अरब UAE ऐं कल्ह सऊदी अरब $2 अरब ॾिना हुआ, त इहे डिपॉज़िट थींदा. इहो असांखे कोई इहो कोन ॾिना तव्हां ख़र्चु करे वठो. इहे असांजे जेके रिज़र्व्स आहिनि उनजो बहितर करण लाइ, ऐं हीअ IMF जो ई शर्त हो त उन सिलसिले में थियो. असल ॻाल्हि इहा ई आहे त जेको बोर्ड अॼु इंशाल्लाह क्लियर करे छॾींदो त जेके $1 अरब IMF जा मिलंदा उहे असांखे ख़र्चु करण लाइ मिलंदा. ऐं IMF जी क्लीयरेंस खां पोइ असांजा ॿिया काफ़ी एशियन डेवलपमेंट बैंक ऐं ॿियनि बैंकनि सां ऐं ॿियनि इंस्टीट्यूशन सां असांजा मामलात बहितर थी वेंदा. लेकिन वरी सवाल हीअ वक़्ती तौर ते तमामु सुठो सिनारियो आहे, तमामु फस्ट क्लास ॻाल्हि आहे. इहो हिन मां उमेद पैदा, मतिलबु उहो जेको ख़दशा हुआ, डपु हुआ डिफॉल्ट थियण जा, ही उहो अलाए शुक्र आहे त हुन मां असां जहिड़ो कर निकिरी विया आहियूं. लेकिन सवाल इहो आहे त हीअ हिकिड़ी वक़्ती असांखे हिकिड़ो चइजे त बसि असांखे हिकिड़ो वेंटिलेटर मिली वियो आहे, हिकिड़ी ऑक्सीजन मिली वई आहे. मर्ज़ जी अञा दवा न थी आहे. मर्ज़ तमामु सिंपल आहे त असांजो जेतिरो ख़र्चु आहे ओतिरी आमदन कोन्हे. इहो ख़र्चु चाहे असां जेको असांखे फॉरेन परॾेह मां शयूं ख़रीद करणियूं आहिनि, यानी इम्पोर्ट करणियूं आहिनि, ओतिरा असां वटि, मिसाल असीं $100 जी इम्पोर्ट कयूं था त असां वटि $100 हुजनि नथा. असांजी एक्सपोर्ट्स $100 जी न आहिनि, या रेमिटेंसिस $100 जी न आहिनि. त उहो जेको असां वटि हिकिड़ो खसारो रहे थो उहो अञा बरक़रार आहे. असां वटि लोकल जेको ख़र्चु कयूं था असीं जेतिरो, वॾी असां वटि इदारा आहिनि, सरकारूं आहिनि, ब्यूरोक्रेसी आहे, वॾो इंफ्रास्ट्रक्चर आहे, मुख़्तलिफ़ नालनि में असां वटि ख़र्चु आहे, उहो असांजो एतिरो घणो आहे. ऐं असांजी जेका आमदन आहे उहो पूरी न आहे. सो हिन सां पाण त कोई माहिर मईशत कोन आहियूं, लेकिन सिंपल ॻाल्हि लॉजिक इहा आहे त हीअ असांखे हिकिड़ो टेम्पररी रिलीफ त मिली वियो. हिकिड़ो मतिलबु जेको सफ़ा असां हथनि मां निकितासीं पिए त उहो शुक्र थियो त बची वियासीं. पर जेके सबब आहिनि हिन जा उहे जूं का तूं मौजूदु आहिनि, ऐं उन ॾस में किथां ई को नज़र नथो अचे त को उन ॾस में को कमु थींदो हुजे, या उन ॾस में को ड्रास्टिक डिसीशन थियो हुजे, उहो नथो थिए. अच्छा, हाणे हीअ जेका फिनेंशियल माशी जेका इनडिसिप्लिन आहे, हीअ जेको जंहिंजे करे असांजो जेको ट्रेड डेफिसिट आहे, या इंटरनल असांजो डेट आहे, सर्कुलर डेट आहे, ॿियूं शयूं आहिनि, इहे छो आहिनि? हाणे सबबु ज़ाहिरी इहे सबबु आहिनि, पर इहे सबबु छो आहिनि? इहे सबबु इन करे आहिनि जो असां वटि को फिनेंशियल डिसिप्लिन न आहे. असां वटि असांजी जेके गवर्नेंस आहे उहो असांजी सियासी ऐं ज़ाती मसलहतनि जे वर चढ़ियल हुजे थी. ज़ाती माना करप्शन इज़ अ ज़ाती फेल, हिकिड़ो ज़ाती फेल आहे करप्शन. सियासी मसलहतूं आहिनि, हिकिड़े इदारे में घुर्ज आहे 50 माण्हू हुनखे हलाइनि, त उते असीं 500 भर्ती करे वेठा आहियूं, छाकाणि 450 माण्हू असांजे तकनि में असांखे वोट ॾियनि था. या ॿिया मुख़्तलिफ़ नालनि में असां वटि ख़र्चु थिए थो, उनजा त हाणे ॿिया सभिनी ख़बर आहे. त चवण जो मक़सदु आहे त हीअ जेको सियासी ऐं ज़ाती मसलहतूं आहिनि उहो असांजी गवर्नेंस ठीकु नथियूं थियणु ॾियनि. पोइ जेको उर्दू में चइबो आहे सोने पे सुहागा, उन ते ॻाल्हि उस पे तुर रही है कि पोइ असां वटि सियासी बेचैनी बि हुजे थी, सियासी इस्तेहकाम बि नथो हुजे. यानी सियासी इस्तेहकाम नथो हुजे, गवर्नेंस नथी हुजे. अगरि सियासी इस्तेहकाम हुजे बि त सुठी गवर्नेंस नथी हुजे, तंहिंजे करे फाइनेंशियल इनडिसिप्लिन हुजे थो. तंहिंजे करे जेको आहे उहो असांखे असांजो जेको तिजारती खसारो आहे उहो बि वधियल रहे थो, ऐं असांजो इंटरनल खसारो वधियो रहे थो. सो सबबु उते मौजूदु आहिनि. हल बाक़ी ठीकु आहे, तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ऐं हिकिड़ो वक़्ती रिलीफ असांखे मिलियो आहे. हिन सां डॉलर हेठि वेंदो, हीअ जेको कुझु $10-12 घटियो आहे, कुझु
₹5-7 ₹10 शायदि ॿियो बि किरी पए, असांजो जेको आहे हू स्टॉक एक्सचेंज में इस्तेकाम पैदा थियो आहे, जेको माण्हू इहे धड़ाधड़ शयूं विकिणी ॿाहिरि वञी रहिया हुआ, शायदि कुझु ब्रेकूं लॻनि त न बाबा थी सघे थो त मामिलो हिते ई ठीकु थी वञे, सभु ठीकु, लेकिन किसो आहे 2 महीननि जो, 2 महीना बि न, हा छिके 2 महीना, त यानी हाणे पाण ऊंधा पेर खणबा आहिनि न, त पेर खणूं था, त अगरि सियासी इंतिशार कंटिन्यू थिए थो त पोइ 2 महीननि खां पोइ साॻी हालत। हाणे छो सियासी इंतिशार क्रिएट थींदो, इन करे थींदो, मतिलबु अलाह न करे थिए, लेकिन जेको ज़ाहिरी पाण जोड़ियूं था अची ॻाल्हि आख़िर में अची सियासत सां, छाकाणि सियासत सां हर शइ जुड़ियल आहे, मुल्क जी हर शइ जुड़ियल आहे। ॾिसो हिकिड़े घर में बि अगरि ज़ाल मुड़ुसु नथा ठहनि पाण में, त उहो ज़ाल या जेको बि ख़र्चु हलाए पियो घर जो, उहो ख़र्चु ठीकु हलंदो ई कोन। त हाणे पहिरां खणूं त इलेक्शन आहे, पहिरीं त चवनि पिया पीपल्स पार्टी चए पई त 8 अगस्त टोड़े छॾिजे, नवीद कंवर साहिबु कल्ह चयो 8 अगस्त जो मतिलबु इहो थियो त 90 ॾींहंनि ताईं चूंडनि जो पोइ डेक खाई वञे हा। शहबाज शरीफ़ साहिबु शायदि क्लियर करे छॾियो त न 14 अगस्त ई टोड़ींदासीं ऐं पोइ 2 महीननि खां पोइ चूंडूं थी वेंदियूं। इहा ॻाल्हि पाण 2-2.5 महीननि खां कयूं था त को टेक्नोक्रेट सेटअप अचे पियो, को निगरान हुकूमत जेको आहे उहो डेग त न खाई वेंदी, हीअ सभु ॻाल्हियूं। हाणे तव्हां ॾिसो त तव्हांखे उर्दू काफ़ी जेके जर्नलिस्ट ऐं तज़िया निगार आहिनि उहो बि इहा ॻाल्हि हाणे करणु शुरू कई अथनि, ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी जो ऐं हिननि जो जेको छिरकनि पिया ऐं चवनि पिया असीं कंहिं बि सूरत इहो क़बूल न कंदासीं त को निगरान हुकूमत में डेग कई वञे, इहे जेको बयान अचणु शुरू थी विया आहिनि पीपल्स पार्टी ऐं ॿियनि जा, त सबबु इहो आहे त हुननि खे बि ज़ाहिर खुड़क त पई आहे न। उहो छो आहे? उहो शायदि इन ई करे आहे त जेके बि हिन मुल्क खे जिन्हनि जी ज़िमेदारी आहे हिन मुल्क खे हलाइणु, उहो बि सम्झनि पिया त भई इलेक्शन अगरि थी बि वई त उनजे नतीजे में इस्तेकाम कीअं ईंदो, ऐं हिन सॼे इहो जेको घमसान आहे, हीउ सॼो जेको आहे बखेड़ो, हिन बखेड़े में हुन PTI हुन कासिम जे अबे खे कंहिंखे कंदा? जी हा, माण्हुनि खे हाणे हिकिड़ी सिंपल ओवर सिंपल माण्हू हू कनि था, सोल्यूशन्स ॿुधाइनि था, तमामु आसान ॻाल्हि जेको मज़ाक आहे, सी बसि उहो उनखे PTI चेयरमैन खे नाहिल करार ॾिए पोइ त बसि ठापुर थी थिए। आउं इहो नथो चवां त नाहिल करार नथा ॾेई सघनि, ॾेई सघो था, ॾेई त कुझु बि करे सघो था। तव्हां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाई चाढ़े छॾियो त छा थी वियो? यस जी हा, न छा घणो कुझु थी वियो, लेकिन चाढ़े त छॾियो न हिकु माण्हू खे फाई। एक्ज़ैक्टली मोहतरमा ख़ैर, सो हींअर तव्हां हिकिड़े माण्हू खे नाहिल करार ॾेई छॾींदो, पर पोइ छा ईअं आहे बुख़ार जी टिकी आहे जेको हेठि पाणी सां जेको आहे हेठि ॻी वेंदो, इहो न आहे न सर। जी हा, त दैट मीन्स कि पॉलिटिकल इंस्टेबिलिटी या पॉलिटिकल कन्फ्रंटेशन जेका आहे या पॉलिटिकल अनरेस्ट विल बी द राइट वर्ड, कि हिकिड़ी माण्हुनि में हिकिड़ी बेचैनी रहंदी, ऐं बेचैनी रहंदी त ईंदड़ पॉलिटिकल सेटअप खे मञता न मिलंदी, ऐं अगरि मञता न मिलंदी त मञता खां सवाइ जेके शयूं हली त वेंदियूं आहिनि वक़्ती तौर ते, पर हुननि उहो पोइ परफॉर्म न करे सघे, इवेंचुअली उहा ॻाल्हि घुमी फिरी साॻी अची वेंदी। तंहिंजे करे हाणे ॻाल्हि थिए थी त पोइ इलेक्शन छो कराइजे। अच्छा, हिकिड़ो सवाल ज़हन में अचे थो त पोइ अॼु ई IMF जी बोर्ड जी मीटिंग त हले थी, पर अॼु ई उन्हनि जेको आहे बोर्ड जी मीटिंग खां पहिरां जेको आहे जेको ॻाल्हायो उनमें हू क्लियर ॻाल्हि करे विया त असां पाकिस्तान खे वॉर्न कयूं था त अगरि जे ॿीहर अञा शराइत ते यकीन न कयो त पाकिस्तान लाइ अञा वधीक मुश्किलातूं अची वेंदियूं। ज़ाहिर आहे न सही, दलका दाबा सभु ॾींदा ऐं असीं जी 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 सर, बिल्कुलु सर, हाज़ुर सर, न सर आईंदा न थींदो, कंदा रहंदासीं, असां वटि चॉइस आहे छा? डार साहिबु हाणे किथां जेको आहे हू जीअं अॻु में ईअं दड़का ॾींदो IMF खे, हाणे सफ़ा सिधो हाणे शहबाज शरीफ़ पाण थो ॻाल्हाए, हुन चए तूं छॾ आउं पाण थो ॻाल्हायां। पर जब अगरि जे हिननि वॉर्निंग खे बि इग्नोर कयो ऐं इहो ई सेटअप खणी आया जेको हामिद मीर साहिबु क्लेम कनि था त इलेक्शन थींदी तॾहिं जॾहिं PTI जो चेयरपर्सन जेके नाहिल थींदा, इहे ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं, IMF वॉर्निंग ॾिए थी पई, त पोइ इवेंचुअली नज़र अचे थो पियो त छा थियणु वञे थो पियो। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी catch-22 आहे न, त ही कयूं था त बि मसइलो आहे। मिसाल पाण चऊं त 3 सिनारियो 3 मंज़रनामनि ते ॻाल्हायो। हिकिड़ो मंज़रनामो आहे इलेक्शन थिए थी ऐं ख़ान खे रहणु ॾियनि था मंज़र ते, भई इलेक्शन कराए छॾी, ऐं उन में को धबरधूस नथा कनि, PTI जे माण्हुनि खे खबे नथा वञनि,
त पोइ इलेक्शन खे खटंदा, पोइ ही त न खणंदा, इन खटंदा, Yes, वरी खान 15 अची वेंदो। खान अची वेंदो, 15 पार्टियूं कोन खणी सघनि। ठीकु आहे। अच्छा, ॿियो सिनेरियो इन जो ई, हिन सिनेरियो जो नंढड़ो हिसो त बीहण ॾियनि था, पर हिन जो उम्मीदवारनि खे नथा बीहण ॾियनि, नाहिल नथा कनि, उम्मीदवारनि खे नथा बीहण ॾियनि, But that would require a lot of त पोइ इहा वॾी Main धांधली, power, वॾी yes. जेको ठपे, त अगेन हुन प्रोसेस खे एक्सेप्टेंस न मिलंदी। अच्छा, ॿी सिनेरियो, ॿिए सिनेरियो मंज़रनामो इहो थी सघे पियो त नाहिल करार ॾेई छॾियो, त पोइ वन साइडेड इलेक्शन हूंदी। ही त 15 जमातूं त जेके इलेक्शन वड़ंदियूं उहो त अॻु में ई इतिहादी आहिनि, त अपोज़िशन लेस जेका आहे, जीअं 85 जी इलेक्शन में थियो त हिकिड़ी सरकारी, हुन महिल हिकिड़ी सरकारी जमात हुई जेका गैर जमाती हुई, बाक़ी जेके मेजर पॉलिटिकल फोर्सिस हुयूं उहे ॿाहिरि हुयूं। हींअर हिकिड़ी जेका मेजर पॉलिटिकल फोर्स आहे, यानी PTI, उहो ॿाहिरि रहंदी इलेक्शन मां, त हुन इलेक्शन खे छा एक्सेप्टेंस मिलंदी? अगेन एक्सेप्टेंस जो ऐं हुनजी क़बूलियत हुजण जो इशू आहे। टियों त हिते बि मसइलो आहे, माना हो इलेक्शन बिल्कुलु नथा थी सघनि, त माना पोइ अगरि तव्हां जी ॻाल्हि कई त पोइ आख़िरी सिनेरियो ॻाल्हाए ठा पोइ तव्हां ॻाल्हाए, आख़िरी सिनेरियो इहो ई जेको माण्हू असीं बि 2-3 महीननि खां चऊं था त को टेक्नोक्रेट्स जो सेटअप अचे। टेक्नोक्रेट्स जो सेटअप जेको आहे उहो गवर्नेंस खे ऐं फाइनेंशियल डिसिप्लिन खे ऐं IMF जी रज़ा ख़ुशी वारा फ़ैसिला करे। IMF सां मुराद अमेरिका। त मतिलबु हिकिड़ो सिनेरियो इहो आहे। उनजो मक़सदु छा हूंदो उन इंटरिम सेटअप जो टुवर्ड्स दीज़ पॉलिटिकल पार्टीज़? त हिननि ही पॉलिटिकल पार्टीज़ पोइ उन महिल चयो वेंदो, बाबा तव्हां छॾियो फ़िलहालु मुल्क खे ठीकु करणु ॾियो असांखे, तव्हां थोरो माठ करे वियो, 6 महीना साल थोरो माठ करे वियो। 3 पार्टियूं साहिब माठ करे आहिनि सभु, या PTI ते क्रैकडाउन हलंदी? मतिलबु जेको बि गोड़ करे पोइ हुते क्रैकडाउन थींदो, ज़ाहिर आहे, जेको बि गोड़ कंदो। मतिलबु हिकिड़ो सिनेरियो आहे न, मतिलबु ॿियो त जेको जंहिंमें बि हथु विझंदा, ज़ाहिरी तरह अॼोकी तारीख़ में उहो हज़म करणु ॾुखियो आहे। मिसाल आख़िरी ऑप्शन ते ॻाल्हायूं त हू त हिकिड़ो, पर ॾिसो न हिननि हिकिड़ो हीउ जेको हीउ छा आहे, पंजाब हुकूमत जेका आहे उहा आइनी आहे छा? न, ज़ाहिर आहे। ठीकु आहे। KP हुकूमत आइनी आहे छा? न आहे, हले पई, दुनिया में किथे एतिराज़ थिए पियो, सुप्रीम कोर्ट में फ़ैसिलो ॾेई बसि ख़ैरु थी वियो। ईअं ख़ुदा न ख़ास्ता कि मख़सूस हालतनि जे करे जेका हाणे फेडरल में, सिंध में, बलूचिस्तान में हाणे केयरटेकर हुकूमतूं ठहंदियूं, पंजाब ऐं KP में त अॻु में ई आहिनि, उहो बि के सबबनि जे करे इलेक्शन 6 महीना साल न कराई, त हिन में गैर आइनी किथां थियो? मार्शल लॉ किथे आहे? गैर आइनी त आहे, पर मार्शल लॉ न आहे। भई ईअं त गैर आइनी आहे, त पंजाब में बि गैर आइनी हले पियो। तव्हांजे मुल्क जो 60-70% आबादी पंजाब ऐं KP में आहे, जी हा, त 70% मुल्क में त हूअं ई गैर आइनी हुकूमत हलनि पियूं। जी हा। त ईअं अगरि 100% में हली पए जंहिंमें को मार्शल लॉ न आहे, इहो न पियो चवां त ईअं थींदो या ईअं थियणु घुरिजे, पर आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां पियो त हुते किथे आहे मुल्क में, किथे डेमोक्रेसी डीरेल थी? हुते मिलिट्री रूल त हूंदो कोन। केरु हूंदा रूल करण? टेक्नोक्रेट्स। भई तव्हां ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे इहा खिल पंजाब ऐं KP ते छो नथी अचे? अचे थी उन ते बि, खिलंदा रहो, हालां करे सदाई खिलंदा रहो। बसि पोइ माना पोइ इन उहा ई ॻाल्हि आहे न, हिसाब पोइ माना पोइ जेका शुरूआति कई त तव्हां, त जेको IMF बि एक्सपेक्ट करे थो पियो, जेका इकोनॉमी बि एक्सपेक्ट करे थी, उमेदु लॻाए थी पई त हिकिड़ी का स्टेबिलिटी जी ॻाल्हि थींदी, उहा त पोइ न थी न। छो? अगरि केयरटेकर गवर्नमेंट आई त केयरटेकर गवर्नमेंट खे पॉलिटिकली कहिड़ो बेस आहे? ॾिसो, पॉलिटिकल बेस छा हूंदो आहे? पॉलिटिकल बेस इहो हूंदो आहे त जंहिं गवर्नमेंट खे पब्लिक जी हिकिड़ी एक्सेप्टेंस मिली वञे। अगरि हू हिकिड़ी फज़ीलत भरी हुकूमत अचे, अगरि जो वॾो सुवालु आहे, हिन में ईअं न आहे त ईअं थींदो, माज़ी में इहे तजुर्बा फ्लॉप थिया, ठीकु आहे, लेकिन हू अचे ऐं पीपल फ्रेंडली हुजे, शयुनि खे ठीकु करे, हू नोस। पर सभु उन वक़्तु त ईअं ई थियो आहे त पोइ कंहिं न कंहिं ॿी हिकिड़ी पॉलिटिकल फोर्स खे सपोर्ट रही आहे किथे न किथे, पोइ उहा का सपोर्ट रहंदी पई कंहिं न कंहिं पॉलिटिकल फोर्स खे, छो कॾहिं न कॾहिं इलेक्शन त कराइणा आहिनि। हाणे उहो इहो प्रिडिक्ट करणु ॾुखियो आहे त कंहिं उन महिल जेके पॉलिटिकल फोर्सिस हिन आइडिया खे, जेको आइडिया ही आहे, उनखे उन सां सहकार कंदियूं,
उन्हनि सां नाराज़गी न हूंदी, जेके सरकार न कंदी उन्हनि सां पोइ ज़ाहिर आहे उन्हनि खे सिधो कबो, छाकाणि त हुननि खे केयर टेकर्स खे बि त केरु हलाईंदो न, सपोर्ट एडमिनिस्ट्रेटिव सपोर्ट त केरु ॾींदो न। ज़ाहिर आहे जीअं पंजाब में मिलियल आहे, जीअं KP में मिलियल आहे, हालांकि पीपल्स पार्टी वारा सभु चवनि था पिया त असांखे वॾा एतिराज़ आहिनि पंजाब ते, हामिद मीर साहिब सां चवनि था त पंजाब ते बि पीपल्स पार्टी खे ॾाढा एतिराज़ आहिनि। बहरहाल हाणे उहो त छा त चई सघिजे, जॾहिं की हू त आहे ई हुननि जो माण्हू चीफ मिनिस्टर केयर टेकर। पीपल्स पार्टी ॾिसो हिकिड़ी ईअं जेको सम्झो पियो वियो त बसि IK खे असीं घुमाए वठंदासीं ऐं पोइ सभु असां लाइ को इशू न आहे, त ईअं त न थियणो हो न। ॾिसो आख़िर में भले ई केतिरा ई हम ख़्याल हुजनि, पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, JUI, MQM, ANP, अलिफ BP, केतिरा ई पाण में हम ख़्याल हुजनि, पर ॻाल्हि इहा आहे त सभिनी खे केक त हिकिड़ो ई आहे न, उन केक जो हिसो खपे न, इक़्तिदार जो हिसो खपे न सभिनि खे। जी हा, जी हा। अच्छा पोइ माना इहो सम्झी सघे थो, इहो थी सघे थो माना त बसि जेको मीर साहब बि क्लेम कंदा पिया त इलेक्शन थींदा ई न जेसि ताईं ख़ान साहब जेको आहे ॾिसण हामिद मीर साहब छा क्लेम करे थो उहो पाण जवाबु ॾेई सघे थो। आउं त इहा ॻाल्हि पहिरीं अॻु खां चाहियां थो ऐं आउं इहो सम्झां थो त हिन ॻाल्हि खे इहा ॻाल्हि को ईअं बसि आहे नाहिल थी वियो त बसि इलेक्शन कराए छॾींदा त उन इलेक्शन जी एक्सेप्टेबिलिटी छा आहे? एग्ज़ैक्टली, पर माना पोइ त ॾिसो न, पोइ त तव्हां उहो जेको हेतिरो वॾो मेहणो खणण जी या टिको लॻाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? बसि जीअं हींअर थिए पियो, जेको प्रेस कॉन्फ्रेंस नथो करे उहो खमिजी वञे थो, त हुन महिल जेको उम्मीदवार फॉर्म भरे उनखे ज़रूरी कम सां किथे मोकिले छॾिजे, त पोइ ज़रूरत कहिड़ी आहे टिको खणण जी? त नाहिली मीर साहब जेका ॻाल्हि करे पियो उनजा कई तरीक़ा आहिनि, ज़रूरी त न आहे हिकिड़ो ई तरीक़ो। जी हा, ज़रूरी त न आहे, ज़ाहिर सी बात आहे। पर अगरि ख़ान साहब सां, पर ख़ान साहब जी त पर वञनि बि नथा न ॿाहिरि, त काॾे को खोलर वठी अचो अचो था हिकिड़ी ॿी ॻाल्हि ते। अकील अहमद शिकारपुर मां। जी अकील साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम भाई। वालेकुम सलाम। सर अली कादी साहब खां सवाल आहे। कुझु ॾींहं पहिरियां वज़ीर आज़म जनरल आसिम मुनीर साहब जन ज़रई प्रोग्राम लाइ हिकिड़ो इफ़्तिताह कयो लैंड इंफॉर्मेशन मैनेजमेंट सिस्टम जो। पाकिस्तान में 44 लख एराज़ी हुननि माना सिलेक्ट कई आहे, सिंध में 13 लख, पंजाब में बि 13 लख, कुझु ॿियनि सूबनि जी, सऊदी अरब ऐं ॿिया मुल्क आहिनि। छा इन्हीअ सां सिंध जी ज़रात ते बि को फ़र्क़ु पवंदो? फीचर जे हिसाब सां जदीद ज़रात जे लाइ जेको इहो ॾसियो थो वञे, 40 लख हारियुनि जी बि डेटा जमा कई वई आहे, इन्हीअ जे बारे में थोरी मालूमात ॿियो। साईं खां सुवाल इहो आहे त 2022 जुलाई में तेल ऐं डीज़ल जी जेका क़ीमत ऐं जेका हिन वक़्तु आहे तक़रीबन एतिरी हुई। उन टाइम यूरिया 1900 हो, हिन वक़्तु यूरिया 3400 रुपया आहे, ऐं कणिक जो रेट 4000 हले थो हिन वक़्तु, ऐं गवर्नमेंट जेको रखियो वियो आहे हिन वक़्तु 4800 5000 में हले थो। छा साल हिन गवर्नमेंट खे थी आहे त कुझु सुधारो ईंदो या सिर्फ़ु इमरान ख़ान ते ई तनक़ीद हलंदी? अॼु बि वज़ीर आज़म जाते ख़िताब करे थो त इमरान ख़ान हीअं कयो, इमरान ख़ान इन जे बारे में साईं। ठीकु साईं। साईं हाणे हीउ जेको लैंड छा आहे, लैंड इंफॉर्मेशन मैनेजमेंट सिस्टम, हा, त इहो छा को हिते जेका सिंध जी गैर काश्त जेका बैरन लैंड आहे, गैर आबाद ज़मीन आहे, उहो वठंदा या जेको आबाद ज़मीन आहे उन ते को तजुर्बा कंदा? यस, आबाद। चलो सुठी ॻाल्हि आहे, कयो। अगरि उन में बि पंहिंजे पराए जी तमीज़ न कजे ऐं अगरि हुन ते को छा करणु चाहिनि था, हुनखे लोन छो कराए ॾींदा? छा काश करणु बेसिकली उहो कॉर्पोरेट फार्मिंग, उहो ई कॉन्सेप्ट वरी वापसि थो अचे पियो पंजाब सिंध सभिनी न। त सवाल इहो आहे त हीउ कंदा छा? ओन द लैंड एंड मतिलबु एक्सपोर्ट पंहिंजे लाइ हिकिड़ो खाधो जेको बि एक्सपोर्ट कंदा। न, सवाल इहो आहे त अगरि हारियुनि खां ज़मीन वठी छॾी, कीअं हारी छो ॾींदो पंहिंजी ज़मीन? एग्ज़ैक्टली ॻाल्हि इहा आहे। हाणे 13 लख आइडेंटिफाई कई अथऊं, इहा छा खपाईंदा या छा कंदा या न? 13 लख मुंहिंजे ख़्याल आहे त हीअ जेका पंजाब में बि हिकिड़ो कॉन्सेप्ट आंदो वियो, जेको हुन पंजाब जी कोर्ट त ख़तमु करे छॾियो अदालत, त हीअ जेके गैर आबाद ज़मीन आहे, जेको नज़र हूंदी आहे असांजे ॿेलनि जी ज़मीनूं, हे हो, मुंहिंजे ख़्याल आहे इहे उते कुझु थींदो। मूंखे सही अकील साहिब घणी ख़बर न आहे हिन बारे में, त आउं हरू भरू का ग़लति ॻाल्हि न करे वञा, हिन ते आउं मालूमात वठंदुसि, पोइ आउं ॻाल्हाईंदुसि। ॾाढो रखियो थो हेॾनि अथऊं, बसि इहो ई ॿुधायो। जेका तव्हां ॻाल्हि कई त 1900 जो हो, पेट्रोल जो रेट साॻियो हो, मूंखे ख़बर न आहे पेट्रोल जो रेट साॻियो, पर गैस साईं यूरिया में गैस जो वॾो अमल दख़ल आहे, पेट्रोल बि आहे, इलेक्ट्रिसिटी बि आहे, पर गैस जो वॾो अमल दख़ल आहे। ऐं छो महांगी थिए थी? असां वटि कोई चेक एंड बैलेंसिस त आहिनि कोन। असां वटि हीअ जेका बीमारी में दवाउनि जी क़ीमतूं ईअं वधी वञनि थियूं, असां को रोके त नथा सघूं हिननि खे।
ऐं कणिक जी क़ीमत 5000 थी आहे, अगरि तव्हां चओ था इन खां वधणु घुरिजे त पोइ ही अटो मार्केट में केतिरे जो थींदो। लेकिन बहरहाल हीउ सभु हिकिड़ो विशेष सर्कल आहे, पाण में ही हिकिड़ो सर्कुलर ही बि हिकिड़ो मामिलो आहे त हीअ शइ महांगी थिए थी त आबादगार खे अगरि घटि क़ीमत में थिए थो त आबादगार खे नुक़सानु आहे, ऐं अगरि हुनखे अघु वधीक मिलनि था त ज़ाहिर आहे पोइ जेको शहर में माण्हू, शहर हाणे कराची हैदराबाद में न, हाणे त नंढनि शहरनि में बि माण्हू अटो ख़रीद करे खाइनि था त उन्हनि खे वरी महांगो पए थो, हुननि वटि क़ुवत ख़रीद एतिरी न वधी आहे हुननि जी, सर्किल आहे पूरो। बसि हाणे नाले में त एग्रीकल्चर जी असां वटि थिए थी बढ़ावो ॾियण लाइ, पर हाणे केतिरो आहे इहो त अलाह आलम, छा थी निकिरे ॾिसूं इन शइ मां बि। अच्छा अॻिते हलूं, पंहिंजी हिते जेका ऑपरेशन पुलिस जो हले थो पियो धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु, ऑपरेशन त छा अॼु बि जेको आहे उहो चवनि था त पुलिस जे मथां ई अटैक करे विधो ऐं ज़ख़्मी करे विधो पंहिंजे पुलिस जे एहलकारनि खे धाड़ेलनि, होॾां हू SHO अञा न मिलियो आहे। हा, विच में ख़बरूं हिननि पुलिस पाण हुर्रायूं हुयूं त हू बाज़ियाब थी वियो आहे ऐं जल्द हुनखे पेश कबो, पर बाज़ियाब न थी सघियो आहे। ऐं ऑपरेशन छा थो थिए त वञी हिकिड़ा इहे अची अटैक कनि था धाड़ेल, ऐं असांजा हींअर बि को SHO ऐं को ॿ टे एहलकार ॿिया ज़ख़्मी थिया आहिनि, त हीअ छा को 20-25 ॼणा वञनि था छा ऑपरेशन करणु, ऐं छो रिस्पॉन्ड फायर बैक छो नथो थिए, ख़बर न आहे हीअ छा किसो आहे, हीअ छा थिए थो, हीअ छा थिए छा पियो, ऐं हीअ कहिड़े ॾींहं लाइ हिन ॻाल्हि खां जेको आहे अखियूं चुरायूं पियूं वञनि ऐं अखियूं बंदि रखियूं पियूं वञनि, छा हासिलु करिणो आहे हिन मां, मक़सदु छा आहे, मूंखे सम्झ नथी अचे, ऑनेस्टली सम्झ नथी अचे। छाकाणि त हीउ एतिरो वॾो इशू न आहे जेतिरो वॾो इशू खे ठाहियो वियो आहे, त उहो कॾहिं कॾहिं असांजे मुल्कनि में इहो थींदो आहे त कॾहिं कॾहिं शइ खे वधणु ॾिबो आहे, छाकाणि त हुन जे नतीजे में कुझु ॿियो थियणो हूंदो आहे। हीउ अहिड़ो छा मसइलो आहे जो मतिलबु पुलिस खां हैंडल न पियो थिए, मूंखे सम्झ नथी अचे। पोइ सभु छा मतिलबु बसि पोइ इहो ई सम्झे त पुलिस ट्रेन न आहे असांजी, पुलिस ई सफ़ा सही, पुलिस सां ॾिसो, पुलिस ट्रेन न आहे त पोइ असां वटि त रेंजर्स बि आहे, कराची में अगरि पुलिस ट्रेन न आहे त असां वटि रेंजर्स बि आहे, मतिलबु मूंखे सम्झ नथी अचे त न असां वटि ट्रेन और अनट्रेन जो सुवालु न आहे, सुवालु इहो आहे त असां वटि मसलहतूं घणियूं आहिनि, मसलहतूं छा आहिनि हिन ते हाणे कीअं ॻाल्हायूं। पुलिस साहिबु माना पोइ हिकिड़ो नंढो रखिजे सवालु, माना हिन वक़्तु का बि ॿी का मतिलबु ख़ैर पॉलिटिकल पार्टी बि न आहे, पर सिंध में पॉलिटिकल पार्टी सिर्फ़ु हिकिड़ी आहे हिन वक़्तु, मोनोपली लॻी पई आहे जेका सरसरे तां, त अपोजिशन त आहे कोन जंहिंजो आवाज़ु हुते, पर जेका पॉलिटिकल पार्टी आहे उहा काफ़ी ख़ामोश आहे। कहिड़ी पॉलिटिकल पार्टी? पीपुल्स पार्टी त गवर्नमेंट आहे, गवर्नमेंट छा चवंदी, गवर्नमेंट पाण ते तनक़ीद करे छा, एतिरी जमहूरियत कोन्हे असां वटि। पीपुल्स पार्टी जो हाणे नसार खोड़ो सदर आहे त उहो तनक़ीद करे त भई छो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ख़राबु, केरु करे पोइ, केरु न कंदो। हाणे ॾिसो न, अॼु बि हू वीचारे घोटकी में 2 मासूम ॿारनि जो बॉडीज़ हथायूं आहिनि, केॾो दर्दनाक किसो आहे, को चवनि था घुटा ॾिना आहिनि, को चवनि था त हुननि खे को धक हयां अथनि, हुन ॿार मुआ आहिनि। हाणे दुश्मनी में छा जहालत आहे, छा दरिंदगी आहे यार, हीअ त इंसान जा बछड़ा हुआ, कि जानवर जा बि ॿार, कुते ॿिले जो ॿारु हूंदो आहे त उनखे ॾिसी त प्यारु ईंदो आहे। हीअ कहिड़ी कैफ़ियत में हीअ दरिंदा हुजनि था, ऐं एक्चुअली छा आहे त इन में दरिंदगी बि आहे, ऐं किथे बैक ऑफ माइंड लाशूर में हिननि खे इहो वेठल हूंदो आहे त असांखे फॿी वेंदो, असांखे कुझु न थींदो, अक्सर कुझु न थींदो आहे, त पोइ अहिड़ा वाक़ियात जनम वठनि था। ऐं वैसे अॼु सोशल मीडिया ते बि कुझु अहिड़े पंहिंजा धाड़ेलनि जूं वीडियोज़ जेके हलंदियूं पियूं सर्कुलेट थियनि थियूं, अॼुकल्ह त वीडियोज़ रखी था छॾनि पंहिंजूं सोशल मीडिया ते, त उहे ईअं ई सर्कुलेट थियूं जिथे त उहे माना काफ़ी ख़तरनाक, हाणे केतिरियूं ऑथेंटिक आहिनि पर काफ़ी ख़तरनाक ॻाल्हियूं कनि पिया। त हाणे असां अगरि ईअं असांजे मथां क्रैकडाउन कयो वियो त वील स्टार्ट अटैकिंग टेम्पल्स, मंदरनि ते अटैक करे। न उहो त कंहिं ॿिए रेफरेंस में हरू भरू चैम्पियन थिए पियो। ॾिसो, क्रिमिनल्स खे तव्हां सिर्फ़ु असां वटि हिन जो हिकिड़ो ई जवाबु तव्हां ॾिसजो देरि सवेर ईंदुसि, बाबा सोशल मीडिया ते हिननि जी वीडियोज़ न रखी वञनि, मीडिया हिननि खे हीरो न, अवल त शुक्र ई मीडिया ते रेगुलर मीडिया नथो अचे, उहो सोशल मीडिया। पर ॻाल्हि इहा आहे त मोस्ट वॉन्टेड मैन हो ओसामा बिन लादन, उहो CNN BBC हुनजा जेको हू बयानु जारी कंदो त उहो हलाईंदा, त माण्हू ख़बर त पए त चए छा पियो। लिकाइण सां को ॾोह ख़तमु थी वेंदो आहे छा? ॾिसी, ऑन द कॉन्ट्ररी हुन जा फेस हलायो, माण्हुनि खे ख़बर पए त भई हीअ ॾोहारी आहे, हीअ जेको फलाणो नाले वारो धाड़ेल आहे उनजी शिकल इहा आहे, त सुभाणे हीअ किथे मिले त हिन जी मुख़बरी त थी सघे।
जैसे ॾिसो अगरि ही सोशल मीडिया ते अचनि पिया, ही सोशल मीडिया ते ॾिसनि पिया, त माना ही किथे वेझा वेठा आहिनि न, जी हाँ, एग्जैक्टली एक्सेसिबल। एक्सेसिबल ऐं पर नथो थिए असां वटि जेके मूं चयो न जेके इशूज़ माण्हुनि जी ज़िंदगी मौत बणियल आहिनि, उन्हनि इशूज़ ते कुझु ई नथो थिए। असां वटि ॿिया सुपरफिशियल क़िस्म जा हिकिड़ा फलाणे जी कैसेट छो थी वई, पोइ फलाणे जो कलाम सही आहे या न आहे, फलाणे जो हीअं सही आहे या न आहे, अजीब क़िस्म जी असां वटि ज़िंदगी में तरजीहात माण्हू ठाहियो माशरो बेसिकली। जी हाँ। ऐं पोइ आउं मुल्क छॾे वेंदुसि, आउं मुल्क में रहिजी वेंदुसि, पोइ हीअं थींदो। इलेक्शंस मशरूत थियल आहिनि कंहिंखे नाइल करण ते। अञा इन खां वधीक छा हुजे, माना इलेक्शंस बि जेके आहिनि उहे कंहिंखे नाइल करण ते मशरूत थियल। ऐं त पर इंट्रस्टिंग त छा चइजे, पर हिकिड़ी माना इंट्रस्टिंग बि आहे त इसराइल वन ऑफ द मञियो वेंदो आहे दुनिया में त ह्यूमन राइट्स वायलेशन में सभ खां अॻिते आहे, अॼु उहो पाकिस्तान ते तनक़ीद करे थो। इसराइल खे शर्म अचणु खपे। मतिलबु नॉनसेंस न यार, तव्हां रोज़ उते फ़लस्तीन ॿार बच्चा मारियो पिया, जी हाँ। तव्हां हुननि जी लैंड ते ऑक्यूपेशन कयो वेठा आहियो, जी हाँ। उहो जेको सेटल्ड लैंड आहे जेको फ़लस्तीनियुनि जी आहे, तव्हां उन ते कब्ज़ा कयो पिया, तव्हां उन्हनि लाइ हिकिड़ा नो गो एरियाज़ ठाहे वेठा आहियो। पता आउं को हुन पाकिस्तानी या इस्लामिक हुन में चवंदो कहिड़े बि मज़हब जो हुजे आहे, तॾहिं बि हिनखे त शर्म अचणु खपे त हीउ ह्यूमन राइट्स ते ॻाल्हाए। मतिलबु ठीकु आहे, ह्यूमन राइट्स जी असां वटि छा हालत आहे उहो असांखे ख़बर आहे। यस वी नो दैट। हा, पर जे ईअं ई आहे जो पाकिस्तान में ई ॻाल्हाए थो त फलाणे हंधि जेको आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन न आहे, त मतिलबु ॿिया चवंदसि न पंहिंजा ख़्यालु करे वठो, त ईअं इज़राइल खे त ठहे कोन थो न। जी हाँ। इज़राइल खे ह्यूमन राइट्स ते ॻाल्हाइणु कंहिं बि मुल्क लाइ माना को नख जी पकाई आहे, ॿियो त कुझु कोन्हे। अजल साहब हिकिड़ो ॿियो बि इंट्रस्ट पंहिंजो ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान, इंटरनेशनल ह्यूमन राइट्स कमीशन, उनमें पाकिस्तान जेका आहे उहा रथ पेश कई अगेंस्ट डेसरेशन ऑफ इहो पंहिंजो होली क़ुरान जे मथां जेको कयो वियो स्वीडन में, त उन में अॼु इंट्रस्टिंग आहे जो USA ऐं यूरोप ॿिन्ही स्ट्रॉन्गली अगेंस्ट विया आहिनि उहे हिन मोशन जे, त इहो ह्यूमन राइट्स जे हुन में नथो अचे। इहो त हाणे प्रॉब्लम आहे न, इहो त प्रॉब्लम आहे त हिननि वटि पंहिंजा स्टैंडर्ड्स आहिनि वेस्ट वटि, त ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जी पंहिंजी तशरीहूं आहिनि हिननि वटि। अगरि मतिलबु हू जेको हॉलोकॉस्ट थियो हुन ते क्वेश्चन जर्मनी में, उहो यहूदियुनि सां जेको मैसेकर कयो हिटलर, उन ते त अगरि तव्हां थोरो बि ॻाल्हायो त उहो त सही ज़ुल्म आहे, उहो त हेट स्पीच अचे पियो, हू त तव्हां ॻाल्हाए नथा सघो, हुन ते सज़ाऊं अची वञनि थियूं। हू हिकिड़ो दुनियावी वाक़ियो आहे। पर क़ुरान शरीफ़ ते, होली प्रॉफिट ते, असांजी ईमान ते, असांजे बिलीव्स ते वेही ही बकवास कनि, ही घटिया हरकतूं थियनि, ऐं उहो चइजे त हीअ ईअं आहे त केरु वेही मतिलबु भई कंहिंजे माउ पीउ ते तव्हां मिसाल दुनियावी हिसाब सां चओ, कंहिंजे माउ पीउ खे तव्हां घटि वधि ॻाल्हायो ऐं ॿिए खे ॿियो चए कुझु चए विढ़े अॻियां त चओ यार ख़बरदार इज़हार जी आज़ादी आहे। अड़े भाई इज़हार जी आज़ादी आहे त पंहिंजे माउ पीउ लाइ ॻाल्हाए न। त ॻाल्हि इहा आहे त असांजो हीअ त माउ पीउ जो मसइले खां बि मथे मसइलो आहे। जी हाँ, जी हाँ। हीअ त यार कंहिंजो मतिलबु क़ुरान शरीफ़ जो तक़दुस आहे, प्रॉफिट जो ही कहिड़ी बकवास आहे त हिन सां इहो असांजो इज़हार जी आज़ादी आहे। जी हाँ, कमाल थी वियो, इज़हार जी आज़ादी, इहा कहिड़ी इज़हार जी आज़ादी। कॉलर सां गॾु मोहम्मद रमज़ान नौशरो फिरोज़मा जी। रमज़ान साहब छा चवणु चाहींदा? इहो अमन अमान जे मसइले ते ॻाल्हि करणी हुई त गवर्नमेंट या हीअ असांजो जेको वॾेरो को ज़हन आहे, इन्हनि वटि इंसानी क़दुरनि जो को अहसासु कोन्हे को। हींअर मथां लॻे थो हींअर अॼु उस्तादनि खे लखियो हुयूं हुन जंहिंमें रेंजर्स ऐं पुलिस ॿिन्ही वठ हलाए ॾिठा, उते रेंजर्स बैकअप ॾिए थी, बाक़ी हिते ॾोहारियुनि जे लाइ बैकअप न ॾियणु माना मथां इलेक्शन आहे शायदि हुन में फ़ाइदो वठिणो आहे। हे ॾोहारी माण्हू शहर में गुंडनि खां फ़ाइदो वठी सीटूं खटी वेंदियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त हीअ इलेक्शन में बाक़ी महीनो बचियो आहे, तंहिंजे करे सिर्फ़ु रांदि हलाइणी आहे 2 टे ॾींहं, पोइ वरी मर्ज़ीअ सां जंहिंखे वणंदो हुनखे माण्हू आणींदा, छो त मुखालिफ़त में केरु कोन हूंदो, धाड़ेल जो बि डपु हूंदो ऐं गुंडे जो बि डपु आहे, पुलिस जो बि डपु आहे, गवर्नमेंट जे वॾेरे जे मुक़ाबले में केरु कोन ईंदो शायदि। इहा सियासत आहे न, वरना काई साहिबु हमेशह ॿुधाईंदो आहे त विल न आहे, ऐं विल जो सबबु बि इहो आहे त माण्हुनि खे हिरासमेंट में रखो, थोप में रखो, त कंहिं बि तरह सां मज़ाहिमत न अचे उन्हनि जे सियासी मक़सदनि जे ख़िलाफ़। ठीक साईं। ॿियो बि कॉलर ज़फ़र नकवी हैदराबाद मां। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे?
السلام علیکم بیٹا یاسر محترم علی قاضی بھائی، اللہ سلامت رکھے، آپ کو خوشیاں دے. سر بار بار کریڈٹ دینا عجیب سے خوشامد سی لگتی ہے، لیکن آپ نے جس طرح چینل کو ماشاءاللہ پیسے سارے چینل چھوڑ کے قاضی صاحب ٹائم پہ کر دیوانا ہوں. سر بات یہ ہے کہ وہ چیزیں ہائی لائٹ ہو جاتی ہیں، ہمارے آڈینس کو بھی چاہیے کوئی تھوڑا سا شیئر کریں. کل ایک بندے نے پرسوں خودکشی کیا تھا 13,000 روپے کی خاطر پنڈی میں. اس معصوم کا سارا دن چینل پہ چلتا رہا، 13,000 روپے اس نے لیے، پھر اس کے اتارنے کے لیے 22,000 ہوئے، لاکھوں روپے اس نے دے دیے. اس نے، آپ نے دیکھا ہوگا شاید، اس نے اپنی مسز کو رکھا، میں نے نہ اچھا شوہر بن سکا، نہ میں اچھا باپ بن سکا، نہ میں اچھا بیٹا بن سکا، روتے روتے آخری اس کی کل کال آئی ہے. سر یہ ظلم کتنا ہمارے معاشرے میں. ہم دھڑلے سے سود کا کاروبار کر رہے ہیں اور کوئی آواز نہیں اٹھتی سر، کوئی آواز نہیں اٹھتی. ہم ویسے آئی ایم ایف سے سود سے پیسے لے کے ناچتے ہیں، 3 دن کا جشن مناتے ہیں، جبکہ اتارنے والے ظفر نقوی کے قاضی صاحب کی اولادیں ہوں گی اور ارب پتیاں لینے والے ٹھاٹ سے انہیں کوئی وہ نہیں ہے. سر پلیز قاضی صاحب، یہ ایک بڑا سینسیٹیو ایشو ہے. انسان کی جان سب سے مکرم ہے، ہم نے اس کو سب سے آخر میں کر دیا. پرائرٹی نمبر 1 انسان کی جان تھی، صحت تھی، عزت تھی، ہم وہ 0 پہ لے آئے. قاضی صاحب پلیز میری مدد کیجیے، تھوڑا سا اس سے روشنی ڈالیں سر. تھینک یو سر، بہت شکریہ. جی نقوی صاحب سے پہلے رمضان صاحب استادن सां वरी थींदो मुतालबनि लाइ हू निकिता हूंदा, वरी उहो ई हूंदो इशू. त इन लाइ पुलिस असांजी लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ कुटण में एक्सपर्ट आहे. देर ई न आहे. बाक़ी हाणे धारियल थोरो ॾुखियो मसइलो आहे, ॾोहारी थोरो डिफ़िकल्ट मसइलो आहे. बाक़ी साईं जो आवाज़ु थोरो रमज़ान साहिब जो मफ़ल थिए पियो, मां सम्झी न सघियो. इलेक्शन जो छा पिया चवनि था? इलेक्शन जी साईं जी ॻाल्हि त इलेक्शन अचण वारी आहे, पोइ केरु साम्हूं न बीहे, ईअं कुझु चवनि पिया. साईं कुझु ईअं ॿिए भेरे रमज़ान साहिब थोरो चिटो ॿुधाइजो, तव्हांजो आवाज़ु थोरो डिस्टॉर्ट थियो पियो. नक़वी साहब ये जो ये सूद पर ये जो एक तो है हम सारा ज़ोर लगा रहे हैं, ये डार साहब भी कुछ दिन पहले फरमा के गए कि हम बिला सूद बैंकारी करेंगे. ये एक बहस है, मैं उस पर नहीं पढ़ना चाहता, क्योंकि उस पर ये जो हर गली मोहल्ले में अब सूदकारी हो रही है, ये सूद पर कारोबार हो रहा है, सूद पर पैसे दिए जाते हैं, इसके लिए क्या होगा? ये तो पहले ही शरीयत तो अपनी ज़ाहिर गैर शरई है, लेकिन ये तो गैर कानूनी भी था, वो चलता रहता है. हमारे यहाँ लोग कोई एक छोटी सी बात कर दें उस पर फौरन फतवा जारी हो जाता है, कोई इस पे फतवे नहीं जारी करता. भाई एक दफ़ा लोगों की जान हुकूमत ये कह के छुड़वा दे कि जिसने जितना कर्जा लिया है उसका असल उनको वापस कर दें. 13,000 के चक्कर में 13 लाख भर देना और जान नहीं छूटती है. लोगों को जो माइक्रो फाइनेंसिंग है उसके लिए कोई इदारे खोल के दिए जाए. बैंक से कर्जा आम आदमी नहीं ले सकता. तो ये रियल इश्यूज़ हैं नकवी साहब, जिसकी तरफ हमारे यहाँ इंतहाई बदकिस्मती है कि हम किसी बहुत ज़रूरी मामलात में दूसरे में मसरूफ़ होते हैं. रियल इश्यूज़ ये हैं जो आम आदमी, जो बिल्कुल आम आदमी है, वो इन चीज़ों को फेस कर रहा है, इन चीज़ों को भुगत रहा है. जो उसने 13,000 लिए होंगे या 20,000 लिए होंगे तो उसने कोई जो अपनी अयाशी के लिए नहीं लिए होंगे. घर में कोई माँ बीवी बच्चा बीमार हुआ होगा, किसी की कोई पढ़ाई होगी, कुछ होगा, उस चक्कर में लेके फंस गया होगा. तो अब यही गुजारिश मैं बार बार करता हूँ कि आम आदमी हमारी सियासी एजेंडा पर है ही नहीं, और हमारा आम आदमी सियासी एजेंडा पे नहीं है, और हमारे आम आदमी के एजेंडा पर ये सियासतदान नहीं है. वो वोट देने वाली जितने लोग भी देते हैं आम आदमी लोगों में से, वो जितनी भी एक तबका देता है, वो उस वोट को उस देने वालों की जो शरह है वो 40-45% जो भी है, वो उसमें से अक्सरियत जो है 90% लोग बस वोट दे आते हैं किसी और नाम पर. वो अपने जेन्युइन इश्यूज पे वोट नहीं करते. इसलिए जो सियासतदान हैं या हुक्मरान हैं, उनके एजेंडा पे भी आम आदमी के रियल इश्यूज नहीं आते और आएंगे भी नहीं, क्योंकि जब इस सियासी मुआहदे में, वोट के सियासी मुआहदे में की तफसीलात में ये दर्ज ही नहीं है कि हमें आपके मसाइल हल करने, वो एक जनरल बात है, हम आपके लिए दूध की नहरें बहा देंगे, आप ठीक है दूध की नहरें आप ढूंढते रहे. तो अब
اس پر بھی کیا ایک لیکن بہرحال یہ ایک معاملہ ہے. دوسری طرف معاملہ یہ ہے کہ خودکشی جو ہے ابھی تھر میں کون سے علاقے میں کل اپنی اخبار میں دیکھ رہا تھا, دو بندوں نے کہ ان کی بیویوں ان کو سپریشن کرائی گئی زبردستی, شادیاں ہوئی تھی, وہ اپنی بیگمات سے محبت کرتے تھے, دونوں نے کزنس تھے یا بھائی تھے, کزنس تھے شاید, وہ اب درخت پہ لٹک گئے. پھانسی خودکشی صرف غربت نہیں ہے, یہ ایک نفسیاتی سچویشن ہے. میری گزارش ہے اور اس پہ یہ کسی بھی ماہر نفسیات سے آپ پوچھ لیں, کیونکہ اگر غربت, اگر سود, اگر یہ غربت جو ہے, مہنگائی جو ہے, وہ اگر خودکشی کا سبب ہو تو نقوی صاحب پاکستان کی تو اکثریت جو ہے وہ غریب بھی نہیں ہے, غریب تر ہے. کروڑہا لوگ, لاکھوں نہیں کروڑہا لوگ جو ہے غربت کی لکیر سے نیچے رہتے ہیں, تو پھر تو خدا نخواستہ کروڑوں لوگ خودکشی کر لیں. سو خودکشی ایک نفسیاتی معاملہ ہے, ایک بیماری ہے, ایک علامت ہے, اور ہمارے پاس چونکہ نفسیاتی بیماریوں کو بیماری عموماً مانا ہی نہیں جاتا. کہتے اس پہ آسیب ہو گیا, اس پہ سایہ آ گیا, اس پہ یہ ہو گیا, وہ توہم پرستی جو ہوتی ہے وہ ہوتی ہے, اور پھر اس کے لیے پھر ہم قرضہ لے کے جاتے ہیں, پیر بابا کو دیتے ہیں کہ جی اس پہ تعویذ کر دو اور اس کو کچھ پڑھ کر پھونک دو. ہم علاج نہیں کرواتے, اور علاج کرانے سرکاری اسپتالوں میں تو ایسی کوئی وارڈ ہے ہی نہیں کہ جی نفسیات کا کچھ ہو. آپ کے حیدرآباد میں نقوی صاحب وہ ایک گدو ہاسپٹل ہے, مینٹل ہاسپٹل, لیکن اس کی بھی حالت کیا ہے. تو یہ ایک, لیکن ساری بات کا لب لباب یہ ہے کہ یہ ریئل ایشوز ہیں لوگوں کے, اور یہ ہمارے حکمرانوں کے ایجنڈا پہ نہیں. اچھا, ایک ننढी ॻाल्हि ज़हन में आई, पाण जी ॻाल्हि हलियूं पियूं जेके पुराणियूं सॼियूं उन सां कनेक्शन में ई, त ॿ टे ॾींहं पहिरियां बि जॾहिं खां IMF सां मुलाक़ात थी आहे ज़मान पार्क में, त कल्ह कासिम जा अब्बा जेके आहिनि उहे क्लेम कनि था पिया त IMF जी डीलिंग मां कराई आहे, मुंहिंजे करे थी त वञनि न थियो आहे. न, कासिम जो अब्बा जी क्लेम जेको आहे बिल्कुलु बेबुनियाद न आहे. अगर उते हू इहो चई छॾिया हुते त भई अगर आउं पावर में ईंदसि आउं न मञंदसि, जी हा, या आउं हिन जे ख़िलाफ़ आहियां, त IMF खे पोइ बि शायदि ॾे ज़रूरु आहे लोन, लेकिन पाकिस्तान गवर्नमेंट खे पाकिस्तान खे तंग करण जो हिकिड़ो वधीक जवाज़ हुनखे मिली वञे हा. जी हा. सो हाणे टोटल क्रेडिट त ख़ान साहब न खणे, बहरहाल ईअं बि न आहे त हुनखे क्रेडिट नथो वञे. जी हा, क्रेडिट इहो पियो वञेसि, बाक़ी को हुन वञी लॉबिंग न कई, पर इहो वञेसि थो त अगरि हुते सफ़ा न करे छॾिया त ॾुखियाई पैदा करे. बाक़ी शहबाज शरीफ़ साहब त क्रेडिट ॾियनि था पिया आर्मी चीफ खे, अॼु बि बाक़ाइदा चयो अथऊं त बकाया पैसा त ठीकु आहे पंहिंजी जॻह ते, पर जेके $2 अरब जेके सऊदी अरब ॾिए थो इहे आर्मी चीफ साहब न. त अॼु हींअर जेको तव्हां कोन ॿुधी, इसाक डार साहब बि शहबाज शरीफ़ साहब खे मुबारक ॾिनी, पोइ आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर साहब खे ॾिनी, पोइ पंहिंजी तरफ़ां ॾिनो. त ज़ाहिर आहे ही गल्फ स्टेट्स मां जेको पैसो अचे थो, या हितां जेका बि असांखे रिआयतूं मिलनि थियूं, इन जो क्रेडिट असां वटि पहिरीं बाजवा साहब मैनेज कंदो, हाणे चीफ साहब कनि था. मां हिकु नंढो सवालु रहियो पोइ छा IMF वेस्ट या जेका वेस्ट आहे, वेस्ट जी इस्टेब्लिशमेंट या जेका, दे आर नॉट कंप्लीटली रिलायंट ऑन पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट हाणे 100%? हू ॾिसो, हुननि जा पंहिंजा हिकिड़ा मख़सूस हुजनि था, हिकिड़ा ऐनक हुजे थी जंहिंसां असांखे वेस्ट जी इस्टेब्लिशमेंट ॾिसे थी, ऐं ऐनक में हुनजा मुफ़ादात हुजनि था. अगरि हुननि खे सॼा मामलात असांजी इस्टेब्लिशमेंट सां डील करणा हूंदा आहिनि, त बि हू सिविलियंस खे अहमियत ॾींदा आहिनि त जीअं इस्टेब्लिशमेंट ते प्रेशर अचे. सो हिकिड़ी गेम हुजे थी. ठीकु आहे सर, वरी महिरबानी साहब. नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलां ईंदड़ प्रोग्राम में.